हा मां तुझे बिना कुछ भी त नाहियां, हा मां तुझे बिना कुछ भी त नाहियां। तू जे गॾु गॾु हुजी, तू जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां, हा मां तुझे बिना कुछ भी त नाहियां। हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा, हो हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा। पाण खे तुंहिंजे लाइ, हो पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहियां, हा मां तुंहिंजे बिना कुछ भी त नाहियां। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजनि प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़ेवारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं मुहबतूं विरहायो, प्यार विरहायो, ख़ुशियूं विरहायो। ख़ुशियुनि जे अहसास में हिन प्रोग्राम खे शामिलु रखो, छो त राति जा ई 2 कलाक कोशिशि इहा ई हूंदी आहे त अव्हां सां जेका कचहरी कजे, अव्हां सां जेका मुहबत जेका विरहाइजे अव्हां में, त उहा मुहबत उन में न को फ़र्क़ु न हुजे, का ॿियाई न हुजे। छो त जंहिं बि कम में, जंहिं बि शइ में तव्हां थोरी बि बेईमानी कंदा आहियो न, पोइ ॾाढो उहो कमु पूरो कोन थींदो आहे। सो मुहबत में, प्यार में ऐं स्पेशली अहसासनि में बेईमानी न करणु खपे असांखे। सो लव यू ऑल। अव्हां सभिनी जो प्यार, अव्हां सभिनी मुहबतूं, राजा मेमण तव्हांजे साम्हूं ऐं मुंहिंजी पूरी टीम अव्हांजे साम्हूं, सिंध टीवी जी पूरी सथ जे तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर अव्हां सभिनी खे ॾेह तोड़े परॾे में जेके जेके ॾिसनि पिया उन सभिनी खे सलाम। सो मुहबतूं इहे क़ाइमु ऐं दाइमु रहंदियूं। हमेशह वांगुरु हिन महफ़िल जो जेको आगाज़ थींदो आहे कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। सो अॼु बि हिकिड़े सुठे सुठे सूफ़ी कलाम सां आगाज़ कंदासीं। प्यारो आवाज़ु आहे, प्यारो अंदाज़ आहे ऐं आवाज़ु आहे आबदा परवीन जो ऐं ॻाल्हि आहे दामन जी। दामन लॻियां मौला मैं तो तेरियां, मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरियां, सुन ले मेरा सवाल जी सेवाणी लाल। Enjoy.
हो शाम जो ही पहर नाम असांजे कयो हो शाम जो ही पहर नाम असांजे कयो कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो हो शाम जो ही पहर। वेलकम अगेन, ख़ुश आमदीद, भलीकार और सभी सजनन के प्यारन के दिल वारन के स्पेशली रूह वारन के। सो खुश जो आबाद जो 0213512176 टेलीफोन नंबर है। इन नंबर के तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज जमा करे सघो था। राजा मेमन जो पेज है उनके फॉलो भी कयो, मैसेज भी कयो। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। अदी केरा? अस्मा। अस्मा फ्रॉम मिठी। जी जी बिल्कुल। मिठी जी मिठी छोकरी अस्मा। जी हाँ अदा। बुढ़ा वांगुर मिठी छोकरी अस्मा। जी अदा असां मिठी जा माण्हू आहियूं, मोहबती गुड़ वांगुरु। मोहबती आहे। असां त हिते तलवारूं खयो वेठा आहियूं न, तव्हां मोहबती आहियो। तव्हां अचो त सही करे अदा तव्हांजी दी मोहबत अला थींदासीं, तव्हां कॾहिं विसारे न सघंदा। हा आऊं विसारे छॾींदुसि न। कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हांजी। तव्हां ॿुधायो मुंहिंजा प्यारा भाउ? आऊं ठीकु आहियां। ॾिसो पिया कीअं पियो लॻा, सही पियो लॻा? जी जी माशाअल्लाह, तव्हां त हमेशह चंड जे टुकड़े वांगुरु लॻंदा चंड आहियो। जो टुकड़ो नथो लॻा, आऊं पूरो चंड थो लॻा, ईअं चओ। हा, चोॾहीं जो चंड था लॻो। वरी चोॾहीं जो चंड न चओ, बसि को बि चंड चओ। चंड था लॻो, ठीकु आहे। चलो ठीकु आहे। ॿियो छा हाल आहे? ख़ैर, तबियत सही आहे? सभु सेट आहे? A1 फर्स्ट क्लास। छा ठहियो आज मानी भाॼी में घर में? अदा जो वाङण ऐं मानी। वाङण ऐं मानी जो त खाइण जो मज़ो ई पंहिंजो आहे। वाह, टेस्टी, वेरी गुड। जी जी अदा। ॿियो ख़ैर लॻो पिया? शो ॾिसे पई कंटिन्यू या न छॾे वई आहे शो ॾिसणु? अदा आउं शो तव्हांजो ॾिसंदी आहियां, बिल्कुलु रेगुलर ॾिसंदी आहियां। गुड, वेरी गुड, सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। शायरी ॿुधायां? हा ॿुधाए ॿुधाए। तोखे झलिया तबी कोन, तबी ॿुधाईंदी? हलन तुंहिंजो हाय हाय, खिलन तुंहिंजो कातिल, कयां तोखे सजदो निमाज़ूं छो बातिल, धरती ते न आई त आकाश ते तूं मिल, सिवा तुंहिंजे जाना गुज़ारो आहे मुश्किल, ख़यालनि में मूंसां अची हाण तूं मिल, ख्वाबनि में मूंसां अची हाण तूं मिल, खिलण आहे मुश्किल, रोइण आहे मुश्किल, ज़माने जे साम्हूं पीअण आहे मुश्किल, हज़ारे मिलनि थियूं हसीनाऊं एॾियूं, मगर आ वचन तोसां तुंहिंजी आहे दिलि, तूं ई आहीं मुंहिंजी मिठी, तूं ई आहीं दिलि, फ़क़ति तूं ई आहीं मुंहिंजी मंज़िल। वाह वाह, मिठीअ जा माण्हू अथई ॾाढा मुश्किल। अदा तव्हां मूंखे कुझु ॿुधायो, या सॉन्ग ॿुधायो या शायरी ॿुधायो। छा ॿुधंदी आहे? शायरी ॿुधंदी आहे या सॉन्ग ॿुधंदी आहे? ॿुधंदसि। छा ॿुधंदी आहे? सॉन्ग 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 ॿुधंदी आहे। कहिड़ो गानो ॿुधंदी आहे? उर्दू ॿुधंदी आहे, सिंधी ॿुधंदी आहे, सराइकी ॿुधंदी आहे? अदा इहो ॿुधायो, दर्द दिल में यार न अथई। हो दर्द दिल में यार न अथई, तॾहिं त दिल दुखाई थो, तोखे भी गम मिले का ख़बर पवई, दर्द दिल में यार न अथई। सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिलि साणिया, रोई रोई सुकी वियो अखियुनि जो पाणिया। हो सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिलि साणिया, रोई रोई सुकी वियो अखियुनि जो पाणिया, मुंहिंजे हिन रोअण खे पिरी हो हो हो, मुंहिंजे हिन रोअण खे पिरी तूं सफ़ा भोग भाई थो, तोखे भी गम मिले का ख़बर पवई, दर्द दिल में यार न अथई। ठीकु आहे? छा रोई ॾिनई? अधी रोई ॾिनई छा? हा अदा अम्मी ॻाल्हाई थी, अम्मी। हा अम्मी खे ॾे, अम्मी खे ॾे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अम्मी ख़ुशि आहियो? चाक आहियो? अल्लाह शुक्र आहे। तव्हां ॿुधायो त सही ख़ैरियत ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, A1 फर्स्ट क्लास अव्हांजे साम्हूं। हा अलाए शुक्र आहे। बसि ॾिसी हाणे ॾाढो दिलि बाग़ थी पवंदी आहे। तव्हां बसि मुस्कुराईंदा आहियो, तव्हांजो मुस्कुराइण इलाही असांखे सुठो लॻंदो आहे। चलो थैंक यू वेरी मच, सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजूं नज़रूं कमाल जूं आहिनि, नज़रूं सुठियूं आहिनि त तव्हांखे हर शइ दुनिया जी सुठी लॻंदी। इंतज़ारु कंदा आहियूं कॾहिं शुरू थो थिए, कॾहिं लाइट दफ़ो कंदी आहे, पोइ परेशान थी वेंदा आहियूं। हाय छा कजे, छा कजे, छा कजे। चलो इन्हनि लाइट वारनि खे बि मयार न आहे, वीचारा सूरनि में उहे बि। हा 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 हा। चलो ॿियो ख़ैर? ॾाढो सुठो मौसम लॻो पियो आहे, हरियाली। गुड, वेरी गुड। चलो मौसम खे एंजॉय कयो ऐं पंहिंजी फैमिली खे एंजॉय कयो। ठीकु आहे? थैंक यू, थैंक यू वेरी मच। अदी हुई अस्मा
फिराम मिठी ऐं असमा जी मिठी माउ हुई मूंसां गॾु फिराम मिठी सो जेको मिठो लफ़्ज़ आहे ॾाढो प्यारो लफ़्ज़ आहे ऐं मिठा कंहिंखे चवंदा आहियूं जॾहिं मिठा कहिड़ा हाल अथई मिठा मिठू ऐं मिठी जॾहिं चवंदा आहियूं उहो मूंखे गानो शाइरी कराई हुयमि उन में मुंहिंजो मिठी ज़रूरु लिखिजांइ रूह में थी रही ओ मिठी रूह में थी रही ओ मिठी तो सिवा पल बि गुज़रे नथी ज़िंदगी रूह में थो रही ओ पिरी इहो गानो मूं लिखायो मूं उनखे चयो हुयो शाइर खे मुंहिंजो मिठी लफ़्ज़ ज़रूरु लिखिजांइ मिठी जेको आहे न उहो ॾाढो प्यारो लफ़्ज़ आहे ऐं असां कंहिंखे सॾु कंदा आहियूं मां पंहिंजी धीउ खे मिठी सॾु कंदो आहियां काइनात आहे उन चवंदो आहे मिठी ओ मिठी जी अबू तो ख़ैर मोहबतूं अव्हां जूं हुजनि ऐं ख़ुशियूं अव्हां जूं हुजनि ऐं अव्हां ख़ुशि हूंदा कयो ख़ुशि रहंदा कयो पंहिंजो पाण खे जॾहिं जेतिरो तव्हां ख़ुशि रखंदो ओतिरो तव्हांजे लाइ अलाह साईं कामयाबी जा तव्हांजा रस्ता खोलींदो जेतिरो ॾुख में ईंदा तकलीफ़ में ईंदा परेशानियूं दुनिया वारनि खे ॾेखारींदा त पोइ दुनिया वारा तव्हांखे अञा वधीक परेशान कंदा सो कोशिशि करे ख़ुशि रखण जी कोशिशि कंदा कयो पंहिंजो पाण खे काफ़ी सारा माण्हू आहिनि जेके तव्हां सां जुड़ियल आहिनि तव्हांजा फैमिली मेम्बर्स आहिनि तव्हांजा दोस्त आहिनि तव्हांजा कुलीग्स आहिनि जेके तव्हां सां ॾाढो प्यारु कंदा आहिनि तव्हां उन्हनि जे करे ख़ुशि रहंदा कयो सो ख़ैर 02135127763 टेलीफोन नंबर आहे इन नंबर खे तव्हां डायल कंदो मैसेज जमा करे सघो था राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते तव्हां उनखे जॉइन करे उन ते मैसेज बि करे सघो था सो आबाद हुजो ख़ुशि हुजो सदा सलामत हुजो अॼु मूं को टॉपिक कोन रखियो आहे टॉपिक मूं चयो अॼु गीत था ॿुधूं पंहिंजे प्यारनि खां गाना था ॿुधूं काफ़ी ॾींहं थी विया आहिनि टॉपिक्स रखिया आहिनि अॼु गाना था ॿुधूं पंहिंजे प्यारनि खां सो मुंहिंजे ख्याल छा आहे छाजो ॾींहुं आहे छा अरबा आहे अञा सुभाणे शो आहे त सुभाणे पाण अंताक्षरी खेॾंदासीं न ठीकु आहे ॾिसूं था त केरु थो अंताक्षरी जो मुक़ाबिलो खटे हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम हेलो हलो ओके जी कॉल डिस्कनेक्ट थी वई का ॻाल्हि कान्हे का ऐं कॾहिं कॾहिं फ़ोन कटिजी बि वेंदी आहे कॾहिं कॾहिं ज़िंदगी कटिजी वेंदी आहे कॾहिं कॾहिं रिश्ता कटिजी वेंदा आहिनि कॾहिं कॾहिं प्यार वारा माण्हू कटिजी वेंदा आहिनि हीअ त कॉल आहे सो कॉल कॾहिं कॾहिं कटिजी वेंदी आहे सो वरी तव्हां कॉल खे मिलाइण जी कोशिशि कंदा कयो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी केरु पियो ॻाल्हाए आसफा तूं उन जी भेण जे नंबर ताईं ॻाल्हाए वठी आहे वरी आसफा वरी अलॻि कॉल कई आहे अच्छा अलॻि अलॻि माना अलॻि अलॻि फ़ोन अलॻि अलॻि कुनो ठाहींदा आहियो घर में हा हुननि वाङण ठाहिया तो छा ठाहिया अॼु तो छा ठाहिया हुननि त वाङण ठाहिया पाड़े वारनि ॿियो छा हाल आहे आसफा जो जी जी अल्हम्दुलिल्लाह भाउ तव्हां ठीकु आहियो ऐं कीअं आहे ठीकु लॻा पियो न पियो लॻा जी असांजो भाउ एॾो प्यारो हमेशह लॻंदो आहे महिरबानी महिरबानी कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में अगरि तव्हां ॿुधाए छॾियो सही आहे तव्हां सुठो लॻंदो आहे मूंखे तव्हांजो बि सुठो लॻंदो आहे तव्हां ॿुधाए छॾियो रूह में थी रही ओ मिठी रूह में थो रही ओ पिरी तुंहिंजी तुंहिंजी छम छम जॾहिं थो ॿुधां मां त मदहोश थी झूमंदो थो वसां छा केतिरी मूंखे आहे ख़ुशी हाय हाय रूह में थी रही ओ मिठी वाह सही वाह थैंक यू आसफा थैंक यू अदी आसफा मूंसां गॾु गॾु सेम शहर मिठीअ मां सो मिठीअ जा माण्हू हूंदा आहिनि मिठा सो अॼु ॻाल्हि हले पई मिठीअ जी त हीअ जेको पहिरियों सेगमेंट आहे इहो सभिनी मिठनि जे नाव आहे जेके जेके पंहिंजो पाण खे मिठो सम्झनि था मिठू सम्झनि था मिठी सम्झनि था उहो उन्हनि जे नाले आहे हीअ सेगमेंट अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आइया असांजी नंढड़ी अरीबा आइया हा कहिड़ा हाल अथई ख़ुशि आहीं चाक चङी भली ख़ुशि चाक चङो भलो हा ॿियो ॿुधा ॿियो को ॿुधा नयो को ताज़ो को हाल अहवाल ॿुधाए सभु सही आहे स्कूल खुली विया स्कूल वञी पई वञी पई पढ़ाई करी पई या न ख्याल सां पढ़ाई कजांइ वॾी थी वॾी ऑफिसर थिजांइ वॾी पुलिस थिजांइ ठीकु आहे छा थी ॿुधाई पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में
छा कुछ ॿुधाए, गानो ॿुधाए, को पोएम ॿुधाए, कुछ त ॿुधाए। हा हा हिकिड़ो गानो ॿुधायां मुंहिंजो फेवरेट। हा हिकिड़ो ॿुधाए, हिकिड़ो गानो ॿुधाए प्लीज, हिकिड़ो ॿुधाए। मुंहिंजो फेवरेट गानो ते तुंहिंजो फेवरेट गानो बि आहे, चलो ॿुधाए उहो फेवरेट ॿुधाए। बिलियां बिलियां अखा तू लाइट कण में कटका, मैं फाते गोर ने कर दी, तू रोज ही नजरा रखा, गुल गुलाबी नैन शराबी, गुल गुलाबी नैन शराबी, दिल पे मार दे आँखा, बिलियां बिलियां आँखा। बिलियां बिलियां आँखा, चलो गुड, ज़बरदस्त अरीबा, थैंक यू। अरीबा मूंसां गॾु हुई फ्रॉम मकली ठट्टो, थैंक यू वेरी मच अरीबा। महफ़िल में शामिल थिया, सुठो लॻो आवाज़ जो अचणु। हाणे हलंदासीं हिकिड़े सुठे सुहिणे प्यारे गीत जी तरफ़, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़, ऐं गानो आहे श्यामल अली मिराली जो। दिल ताने पे ताने असां ही जायूं, दिल ताने पे ताने असां ही जायूं, असां ही जायूं पंहिंजे सुणे जायूं, असां ही जायूं पंहिंजे साईं जायूं, अॻियों जाने न जाने असां ही जायूं, अॻियों जाने न जाने असां ही जायूं।
एतबार कयम छो प्यार कयम छो प्यार कयम तुझे कूड़न कूड़न वायदन ते। वेलकम अगेन, खुश आमदीद भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे चांहि जी सलाह आहे तव्हां सभिनी खे, जंहिंखे जंहिंखे चांहि पीअणी आहे उहो पंहिंजे घर में खीर खंड पती घुराए ऐं गैस ॿारे उन ते चांहि ठाहे सघे थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर डॉक्टर आमिर थो ॻाल्हायां सर, डॉक्टर नौशल अफरोज़ पढ़ी से। केरु थो ॻाल्हाए? सजाद? डॉक्टर आमिर राजपर सर, नौशल अफरोज़। डॉक्टर आमिर साहब कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? खैर खैर सर, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो सर? मां ठीकु ठाक आहियां। राजपर साहब छा जा डॉक्टर आहियो? सर जनरल फिजिशियन सर। जनरल फिजिशियन, वेरी गुड, ज़बरदस्त। नौशल अफरोज़ में? जी सर, नौशल अफरोज़ में। माशाल्लाह माशाल्लाह, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। किथे हो? सिविल हॉस्पिटल में कंदा आहियो? सर हाली फ़िलहाल सिविल हॉस्पिटल में हो, पर जिना में आहे मुंहिंजी पोस्टिंग हाली फ़िलहाल सर। कराची में? जी जी, जिना कराची में। माशाल्लाह, तव्हांखे भली कार था चऊं, दिलि जी गहराइयुनि सां। ख़ुशि आहियो? महिरबानी सर। सर किथां जी अथव? कीअं VIP था लॻो सर? माशाल्लाह सर। मां ईअं ई लॻंदो आहियां, बसि अॼु बि ईअं ई लॻूं पिया। माशाल्लाह असां त सादा सबा जहिड़ा माण्हू, असां ईअं ई तयारु थींदा आहियूं टीवी ते। न सर, मुंहिंजी सिस्टर आहे सर तूबा, उन चयो त राजा साहब सां कॉल कनेक्ट कयो, उहा तव्हांजो आवाज़ ॿुधे ॾींहुं प्रोग्राम ॾिसंदी आहे। अदी तूबा खे खोड़ सारा सलाम, खोड़ सारी मोहबतूं, खोड़ सारी दुआऊं हुजूं। बसि इहो ई तव्हां ॻाल्हाइणो, महिरबानी राजा भाउ। महिरबानी। तव्हां आया हो त को गानो वानो त ॿुधाए वञो। ईअं कीअं माना आयो, डॉक्टर आयो, इंजेक्शन हणी हलियो वियो? गानो असांखे ईंदो ई कोन्हे। कुझु त ॿुधाए मिठा। सर गानो त कोन्हे, वेठो ड्यूटी ते आहे सर। हींअर ड्यूटी ते आहियो तव्हां? जी जी जी, ड्यूटी ते आहियां। पासे में डॉक्टरणी विहारी अथव छा? न सर, उहो पंहिंजा पेशेंट नाइट में थोरा वरी स्लो स्लो ॿुधाईंदा, तव्हांखे कीअं ॻाल्हाइणो आहे? चलो ख़्यालु रखिजो पंहिंजो। ठीकु आहे, ओके, थैंक यू थैंक यू। डॉक्टर साहब हुया भाई असां सां गॾु जिना हॉस्पिटल मां, साईं फिजिशियन सर्जन हुया, हुनजी सिस्टर तूबा शो खे इंजॉय करे पई। थैंक यू वेरी मच तूबा, वेलकम टू माई शो। अव्हांखे बि भली कार, दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो ऐं मोहबतूं ईअं ई ॾींदा कयो। भले मैसेज मोकिलियो, भले ख़त मोकिलियो, भले कंहिंखे चई फ़ोन कयो, नियापो मोकिलियो। तव्हांजी जेका हाज़िरी आहे उहा लॻी वेंदी आहे। जेके बि मुंहिंजा साइलेंट व्यूअर आहिनि, जेके न कॉल कंदा आहिनि न मैसेज कंदा आहिनि, पर जस्ट प्रोग्राम खे वेही इंजॉय कंदा आहिनि, त ॾाढो सुठो लॻंदो आहे मूंखे। सो थैंक यू वेरी मच। अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं शामिल आहिनि। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? हा दा ख़ैर, शुक्र अल्लाह जो, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। केरु पई ॻाल्हाए? महाराज शाहिदा थी ॻाल्हायां कराची मां। शाहिदा, मुंहिंजी भेण, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? चाक आहीं? चङी आहीं? भली? हाल सुठा, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? हो गानो ॿुधाए, हाल मुंहिंजा केरु पुछंदो, केरु आहे मुंहिंजो हिते। मख तंग थी करे अॼु, मख। हा ॿियो ॿुधाए। हाल तुंहिंजा माई ॿुधंदसि। हा, माई आ तुंहिंजी हिते, लुड़क तुंहिंजा माई उगंदसि, माई आ तुंहिंजी हिते। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह जो जवाब थी वियो। हा हा, शाइरी वरी तव्हां वाह जी कई आहे। ॿियो ख़ैरु आहे दी शाहिदा? सभु शइ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजी भेण, तव्हांजी दुआऊं। हा, तबियत सफ़ा सही आहे, A1 फर्स्ट क्लास। ॾिसो पिया शो? जी बिल्कुलु। त शो में कीअं पियो लॻे? तबियत सही लॻे पियो या न पियो लॻे? फर्स्ट क्लास, माशाअल्लाह, सुठा आहियो। अच्छा, वेरी गुड, थैंक यू वेरी मच। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में, को गीत गज़ल गानो? ॿुधायो? हा ॿुधाइणो त पवंदो न, ईअं बग़ैर ॿुधाए माण्हू थोरी ईंदो ईअं। कारा नीरा पीला सावा ॻाढ़ा फिका। लॻे सिरही हयातीअ ताईं बदल आया, लॻे सिरही वाह हयातीअ ताईं बदल आया। हा ओ मता समझे त छॾे वेंदो, ओ मता समझे त छॾे वेंदो, ओ अहिड़ो काथे मां वयल आहियां, ओ सुहिणा तोसां लॻे सिरही हयातीअ ताईं बदल आहियां, ओ सुहिणा तोसां लॻे सिरही। वाह सही वाह। ओ तुंहिंजा दुख ॾे ख़ुदा मूंखे, को सोवा न लॻे तोखे,
ओ तुंहिंजा दुख ॾे ख़ुदा मूंखे को सोवान लॻे तोखे ओ मुंहिंजो ख़ैरा तूं फिक्र न करे ओ मुंहिंजो ख़ैरा तूं फिक्र न करे ओ दुखनि जो मां ठहियल आहियां वाह वाह ओ सुहिणा तोसां लॻे दिल वाह सी वाह वाह सी वाह वाह सी आदा वाह सी वाह सी वॾा सूर अथई हा न बाबा अलाह ख़ैर कंदा अलाह वॾा सूर अथई तो मूंसां अॼु सहेड़िया आहिनि मां सम्झी वियुसि न न अलाह ख़ैर कंदा अहिड़ी ॻाल्हि न आहे दुख वारो गानो त हिकिड़े ज़िंदगी जा हिसा आहिनि वाह जो गानो ॿुधाई कलाम अहिड़ो ॿुधाई दिलि पे चए बसि ॿुधंदो रहां निंड अची वञे लोरी वांगुरु हुयो कलाम न त अलाह मां लोली ॾेई सुम्हाईंदी आहे पंहिंजे पुट खे पुट सुम्ह सो जा मेरे लाल सो जा उहो उन वांगुरु हुयो पुराणा कलाम आहिनि न दा चलो ठीकु आहे दी थैंक यू वेरी मच शो में शामिलु थिया सुठो लॻो अवां जो अचणु महिरबानी महिरबानी अदी मूंसां गॾु गॾु अदी शाहिदा फ्राम कराची ऐं आई थिंक मलीर मां असांखे कॉल कंदी आहे सुठो लॻंदो आहे भेण तव्हांजो अचणु ऐं अवां ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं ख़ुशियूं विरायो ऐं मोहबतूं विरायो पंहिंजो दर्द पंहिंजा सूर सभु हिते असां सां अची सलींदा कयो सुठो लॻंदो आहे उहो गानो ॿुधो आहे न हो पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कैसा ॻाल्हि कयां ओ कंहिंखे दाह ॾियां हेलो अस्सलाम वालेकुम राजा भाई छा हाल आहे सभु सेट एवन केरु पियो ॻाल्हाए राजा भाई आयशा कराची खां आयशा फ्राम कराची कहिड़ा हाल आहिनि अदी आयशा ठीकु आहीं चाक चङी भली जी जी राजा भाई तव्हां ॿुधायो ठीकु आहियो ऐं ठीकु ठाक आयशा कराची जे कहिड़े इलाइक़े मां ॻाल्हाए पई गुलशन हदीद गुलशन हदीद मां ॻाल्हाए पई जी जी चलो भली कार था चऊं छा कंदी आहे मुंहिंजी भेण आयशा राजा भाई मां त घर में ई हूंदी आहियां तूं घर में हूंदी आहीं असां रेलवे स्टेशन ते पिनंदा आहियूं हा घर में हूंदी आहीं अगले चक्कर तव्हां सां ॻाल्हायो अगले हफ़्ते में कॉल कई हा अॼु मां मंझंदि मानीअ में छा खाधो उहो ई कोन्हे को यादि अॻिले हफ़्तो किथां यादि हूंदो अच्छा अच्छा हा आऊं गजनी आहियां गजनी मूंखां विसरियो हुजे ॿियो राजा भाई ख़ैर आहे ख़ैरु लॻो पिया सभु सेट A1 फर्स्ट क्लास राजा भाई को सॉन्ग ॿुधायो पंहिंजी आवाज़ उहो त ॿुधायां थो तूं बि आई आहे तूं बि त कुझु ॿुधाए राजा भाई माशाल्लाह तव्हांजो आवाज़ भलो आहे त पंहिंजी आवाज़ में ॿुधायो न पंहिंजी आवाज़ में तूं पहिरियां ॿुधा थोरो ॿुधाए पोइ मां तोखे ॿुधायां थो जी राजा भाई मुंहिंजो जुनेद भाउ बि ठीकु न आहे राजा भाई तव्हां दुआ कजो तो तवे ठीकु न आहे अलाह साईं जुनेद खे सिहत ॾे जी भाई हा तव्हां पंहिंजी आवाज़ में ॿुधायो न तूं ॿुधाईंदी त पोइ ॿुधाईंदुमि ऐं आऊं हरू भरू एॾो आवाज़ु सस्तो कोन खपाईंदुसि पंहिंजो अच्छा राजा तव्हां ॿुधायो राजा भाई तव्हां ॿुधाईंदा मुंहिंजी भेण मुंहिंजी राणी भेण तव्हां ॿुधाईंदा मूंखे आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि अच्छा अच्छा बि अथई कारा बि अथई नीरा बि अथई पीला बि अथई सावा बि अथई ॻाढ़ा फिका नीरा इहे सभु रंग थी ज़िंदगी आहे रुॻो अच्छा 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 तव्हां ॿुधायो न राजा भाई मूंखे यादि ई कोन थो अचे न हो तो खाए तेरो भी न पुगो संग दिल जो सखिणो हाल तू पुछण अची बीमार पयो हुस्मा खट ते हो बीमार पयो हुस्मा खट ते लियो पाए न मूंखे तू ॾिसण अची तो खाए तेरो भी न पुगो संग दिल जो सखिणो हाल तू पुछण अची हा थैंक यू ॿियो ख़ैर राजा भाई दुआ लाइ अपील थी कयां अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे तव्हांजे भाउ खे जल्दी भाई जुनेद जे नाले सां भाई जुनेद जे नाले ॾिसे तो टीवी ख़ुशि थींदो बस उनखे बीमार पियो खट ते लियो पाए न मूंखे ॾिसण उनखे गानो त ॿुधायमि जी जी हा ॿुधाई चलो ठीकु आहे ओके थैंक यू अदी आयशा मूंसां गॾु गॾु हुई फिराम गुलशन हदीद कराची ऐं गुलशन हदीद कराची ॾाढो प्यारो इलाइक़ो आहे ऐं ॿाहिरि आहे ऐं हवादार आहे ॾाढो मज़ेदार आहे ऐं कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त गुलशन हदीद में वञी रहिजे ॾाढो पर आहे थोरो परे आहे माना मूंखां परे थी वञो मुंहिंजी जॉब्स मुंहिंजा जेके कमकार आहिनि उहे हिते आहिनि परे वरी ॾुखियो लॻंदो आहे
तो ख़ैर अवां जूं मुहबतूं, अवां जो प्यार, अवां जे प्यार जो एहसास हिन महफ़िल में शामिल। 02135121763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज अवां कंदो, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां उनखे जॉइन करे उन ते मैसेज भी करे सघो था। सो अवां जा पैगामात, अवां जा एहसासात, अवां जा ख़त, अवां जूं कचहरियूं, अवां जा न्यापा इन्हनि ई रस्तनि सां अची सघनि था मूं ताईं। बाक़ी जेको आहे सो जेके ॾिसनि पिया उहे बि ख़ुशि हुजनि, जेके न पिया ॾिसनि उहे बि ख़ुशि हुजनि। चवंदा आहिनि न, जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ो? आऊं ठीकु आहियां। मां शायदा सियाल थी ॻाल्हायां। तव्हां शायदा सियाल था ॻाल्हायो। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्लाह जो करम। तव्हां ॿुधायो कीअं पई ज़िंदगी गुज़रे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन। अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी मास्तरी कीअं पई हले? मुंहिंजी मास्तरी नॉट मास्तरी, टीचिंग कीअं थी हले? टीचरी जी जी, ऐं सिंधीअ में मास्तरी टीचरी टीचर्स वारो जेको शोबो आहे तव्हांजो कीअं पियो हले? टीचिंग ज़बरदस्त थी रहा। ॿियो कहिड़ा हाल आहिनि? कीअं पई ज़िंदगी? राति थिए थी सूर जागनि था या राति थिए थी त मौसम सुठो थी थो वञे? सुठो थी थो वञे। थकियल हूंदा आहियूं, तव्हांखे ख़बर थकियल हूंदा आहियूं, असांखे निंड अची वेंदी आहे। कहिड़ी कुंड में हली वई? सिग्नल ई छॾे विया तुंहिंजो पासो छा? हा पोइ भला हाणे सही आहे, हाणे सही आहे। कुझु न कजे, छा कजे, छा कजे, कुझु न कजे, ॻाल्हाए। चलो मां ठीकु अल्हम्दुलिल्लाह। कीअं पियो लॻा? सही पियो लॻा? सुठो पियो लॻा न? हा हा, लाइट कलर बि तव्हांखे सूट करे थो। हा न? हा हा, बस ज़बरदस्त। छा कजे, छा कजे। बस पोइ मां हिन कैमरा ब्लैक किथे आहे? न न मीन्स ब्लैक तव्हां घणा पाईंदा आहियो न, ऐं ब्लैक जेकड़ी पर्सनैलिटी पंहिंजी आहे। हा ब्लैक ब्लैक मां वाक़ई जाम पाईंदो आहियां, पर कॾहिं कॾहिं वाइट जो बि मूंखे उहो चवंदा आहिनि न मर्ज़ लॻंदो आहे कपिड़नि जो। कॾहिं कॾहिं वाइट त पाइण घुरिजनि। वाइट हिकिड़ो सोबर कलर आहे, हिकिड़ो डिसेंट कलर आहे। चलो भला कुझु ॿुधायो भला, पंहिंजे आवाज़ अंदाज़ में आया आहियो त। हाँ, मूंखां अॻु में बि त हिकिड़ी शायद आई हुई तव्हां वटि। हा हा, आउं सम्झी वियुसि, आउं इशारो सम्झी वियुसि त तव्हां तॾहिं पंहिंजी कास्ट ॿुधाई। आउं शायदा सियाल पई ॻाल्हायां। हा थोड़ो ॿुधायां थी। हा सही आहे, मैं थोड़ो सो अॼुकल्ह मुंहिंजो गलो ॾाढो ख़राब आहे, थोरो एलर्जी। तव्हां ॾाढा ॾाढा जेके शोज़ कयो पिया, कॉन्सर्ट्स कयो पिया, तव्हांजो गलो मज़ो कोन पियो। जी जी, हा हा, मसरूफ़ माण्हू आहे, हुन छा कजे, छा कजे, छा कजे, ॿुधायो। चलो ठीकु है। हर जाए तेरी हर महफिल में मुझे तुझे कमी महसूस थी। वाह। तू जो याद संभाए रखे दिल में, पर तुझे कमी महसूस थी। हर जाए तेरी हर महफिल में कमी महसूस थी। सवा तुझे चंद्र सितारा पिरी, थारा उदास नजारा पिरी। का खुशबू रही नाही गुल में, मुझे तुझे कमी महसूस थी। हर जाए तेरी हर महफिल में मुझे तुझे कमी महसूस थी। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह। छा कजे, कंहिंजी कमी महसूस थी थिए? बस के वीचारा हूंदा आहिनि जेके पिछड़ी वेंदा आहिनि। कमी महसूस थी थिए, वरी उहे वीचारा हूंदा आहिनि त कदर न कंदा आहिनि, उनखे मिड़ई इहो कंदा आहिनि, परे कंदा आहियूं। जॾहिं वेंदा आहिनि अलाए त पोइ ज़ाहिर आहे उनजी महसूस थींदी। छा कजे, हा हा हा, खिली खिली पंहिंजा दुख ॿुधायो। बस छा कजे, छा कजे, छा कजे। कुर्ब लख थोरा महफ़िल में शामिल थिया, सुठो लॻो आवाज़। महिरबानी तव्हांजी, थैंक यू वेरी मच। उहो आहे न गीत, राहत मिले थी दर्द में हो, राहत मिले थी दर्द में, मां प्यार तां सदके, उन प्यार तां सदके। राहत मिले थी दर्द में हो, दिल में वसायो आहे मूं, धरतीअ जे चंड खे,
धरतीअ जे चंड खे जानिब जो जलवो हर घड़ी हो जानिब जो जलवो हर घड़ी दीदार ता सदके उन प्यार ता सदके राहत मिले थी दर्द में हो। थैंक यू। ऐं तव्हां ॾाढो ज़बरदस्त गीत ॿुधायो ऐं मां बि इन करे तव्हांखे सुठो गीत ॿुधायो। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो अबा। हेलो जी। हेलो हेलो केरु आहे? जी साईं केरु? अब्दुल मजीद जोखियो मकली। साईं जोखियो साहब ख़ुश आहियो? दुआ अल्हम्दुलिल्लाह हरी भाई बाबा। ऐ बाबा काथे काथा पियो ॻाल्हाई? जी ऐं मकली मां। ऐं मकली मां ख़ुश आहे जोखियो साहब? जी हरी भाई मुंहिंजे पासे खां वेठी आहे। तव्हां ॻाल्हाए चुकी आहे। हा हरी भा त मुंहिंजी रेगुलर कॉलर आहे साईं। जी हुनजो बाबा आहियां। साईं भली कार था चऊं तव्हांखे। जी साईं ॿिया कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि चाक चङो भलो? हा ख़ुशि चाक चङो भलो। ॿिया हाल अहिवाल अमन कुझु ॿुधाए पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में हरी भा जा अबू। अदा ऐं जेको तव्हांखे हिकिड़ो शेर ॿुधाईंदुसि। हाँ ॿुधाए। दुआओं की भीड़ में एक दुआ हमारी होगी। वाह। जिसमें मांगी हमने दुआ तुम्हारी होगी। जिसमें हाँ खुशी आपकी होगी। खुशी आपकी होगी। जब भी कोई खुशी मिले आपको समझो दुआ कबूल हमारी हुई। वाह 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 दोस्त वाह। छा कजे। थैंक यू। जी थैंक यू साईं। थैंक यू वेरी मच। अवां शो में शामिल थिया सुठो लॻो अवांजो अचणु। लख थोरा। ऐं महफ़िल में ईअं ईंदा रहंदा कयो। अदा अरीबा जो वालिद साहब हुयो जेको मकली खां कॉल कई। सो थैंक यू। ऐं हीअ राति जो जेका प्रोग्राम सजाईंदा आहियूं महफ़िल सजाईंदा आहियूं इन में कोशिशि कंदो आहियां त जेके चेहरा मुरझायल हुजनि कंहिं न कंहिं हिकिड़े चेहरे ते थी सघे थो तव्हांजी कॉल सां या मुंहिंजी ॻाल्हियुनि सां या कंहिं गाने सां का मुर्क अची वञे का मुस्कुराहट अची वञे त सम्झो त असां जेको आहे सो पंहिंजी हिन महफ़िल खे कंप्लीट करे छॾियोसीं। तो कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं कुछ अहिड़ा नज़म कुछ अहिड़ियूं शाइरियूं कुछ अहिड़ा गीत ज़रूरु खणी ईंदा कयो मुंहिंजे हिन प्रोग्राम में। 02135121763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे डायल कंदा आहियो महफ़िल में शामिलु थींदा आहियो। मैसेज अवांजो राजा में मुंहिंजे पेज ते आहे। तमामु घणा मैसेज बि अची चुका आहिनि उहे बि शामिलु रखंदासीं पर छा कजे लाइव कॉल्स जो त वरी अहसासु ई पंहिंजो आहे न अंदाज़ ई पंहिंजो आहे जेके तव्हां कॉल्स कंदा आहियो या कचहरी कंदा आहियो या ॻाल्हियूं कंदा आहियो। सो ॾाढो सुठो लॻंदो आहे। थैंक यू वेरी मच। सो मोहबतूं प्यार ऐं ख़ुशियूं हिन महफ़िल में हूंदियूं आहिनि हिन प्रोग्राम में हूंदियूं आहिनि। सो मोहबतूं महफ़िल में जंहिंमें बि हुजनि उन में वेंदा कयो ऐं थोरो घणो पंहिंजो जेको चवंदा आहिनि न पंहिंजे अंदरि जेको बि तव्हांजा तजुर्बात आहिनि उहे उते उन महफ़िल में ज़रूरु शेयर कंदा कयो। हिकिड़ी कॉल था वठूं। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु पियो ॻाल्हाए? हेलो जी राजा मेमन सां ॻाल्हाइणो। जी साईं ॻाल्हायां पियो। तव्हां केरु पिया ॻाल्हायो? मोहम्मद। जी टीवी जो आवाज़ बंदि कर मिठा रुगो फ़ोन ते ॻाल्हा। छा कजे आई थिंक गाने ते हलूं पाण। कहिड़ो गानो आहे? हलो जी ख़ूबसूरत ट्रैक आहे प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ मास्टर मंज़ूर जो। मूं जहिड़ो यार न मिलंदई मूं जहिड़ो प्यार न मिलंदई। इंजॉय कंदा।
कथे हो अहिड़ो वफ़ादार न मिलंदी मुझे अहिड़ो यार न मिलंदी कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं मुझे अहिड़ो यार न मिलंदी मुझे अहिड़ो यार न मिलंदी कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं मुझे अहिड़ो यार न मिलंदी मुझे अहिड़ो यार न मिलंदी कोशिश करे ॾिस यार तूं कोशिश करे ॾिस यार तूं अवां सभु सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में ऐं मां हमेशह तव्हांखे चवंदो आहियां त अकेला थी वञो पर पंहिंजो मयार कॾहिं बि न किराईंदा कयो पंहिंजे मयार ते बीहंदा कयो पंहिंजी शख़्सियत खे सम्झंदा कयो पंहिंजी शख़्सियत खे सुञाणींदा कयो ऐं ॿियनि खे इहो ज़रूरु नोट कराईंदा कयो त तव्हांजी शख़्सियत छा आहे तव्हां कीअं चाहियो था ज़िंदगी पंहिंजी गुज़ारणु सो कोशिशि करे मां चवंदो आहियां त पंहिंजे मयार खे कॾहिं बि न किराईंदा कयो सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे इन नंबर खे डायल कंदा आहियो प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो मैसेज तव्हांजा तमामु घणा आहिनि राजा में मुंहिंजे पेज ते सो जेके बि दोस्त पेज खे मैसेज कनि पिया उहे मां मैसेज ज़रूरु प्रोग्राम में शामिलु रखंदुमि ॻाल्हियूं हमेशह उहे हूंदियूं आहिनि जेके पाण कंदा आहियूं पर जेके नया नया असांजा प्यारा अची वेंदा आहिनि हिन प्रोग्राम में या कोशिशि कंदा आहिनि त जेको आहे सो नवां जेके साथी असांजे हिन प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि त उन्हनि जी जेके कोशिशूं आहिनि उहे रंग लाहींदियूं आहिनि सो थैंक यू वेरी मच अव्हांजो प्यारु आहे अव्हांजो मोहबतूं आहिनि प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो सो राजा मेमन जो पेज आहे उनखे जॉइन करे उन ते तव्हां मैसेज बि करे सघो था सो लव यू ऑल अव्हांजा मैसेज प्रोग्राम में शामिलु रखूं था माहम अली मूंसां गॾु आहे माहम चए थी सलाम भाई फर्स्ट टाइम मैसेज है शामिल ज़रूर करें आई एम माहम अली फ्राम कराची और अपनी आवाज़ में सॉन्ग सुनाएं अपनी पसंद का नाइस शो है ब्रो थैंक यू वेरी मच अदी माहम के भली कार था चऊं दिल जी गहराइयुनि सां थैंक यू वेरी मच एंड हुरैन फातिमा मूंसां गॾु आहे अस्सलाम वालेकुम अदा कहिड़ा हाल आहिनि अदा बेस्ट शो आहे तव्हांजो मौला हमेशह तव्हांखे तरक्की ॾे थैंक यू वेरी मच अदी हुरैन फातिमा फ्राम सखर थैंक यू वेरी मच रास्ते कहाँ ख़त्म होते हैं ज़िंदगी के सफ़र में मंजिल तो वही है जहाँ ख्वाहिशें थम जाएं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु पियो ॻाल्हाए राजा भाई फर्स्ट टाइम कॉल कई आहे तुंहिंजो थोरो थियो मिठा केरु पियो ॻाल्हाईं सैयद काशिफ हुसैन फ्रॉम गुड्डू थर्मल पावर स्टेशन बिस्मिल्लाह बाक़ी शनाख्ती कार्ड रहिजी वियो उहो बि ॿुधाए छो न ॿुधाईंदासीं साईं तव्हां चवंदा त ॿुधाईंदासीं छा हाल आहे महिरबानी शाह साहिबु छा हाल आहे तव्हांजो ख़ुशि आहियो चाक चङा भला अल्लाह जो शुक्र आहे सर दुआऊं भाइरनि जी दुआऊं तव्हांखे भली कार था चऊं पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में सर कुर्ब तव्हांजा थोराइता आहियूं तव्हां महफ़िल जा मोर आहियो पंहिंजे रंग मां पंहिंजे अंग मां कुझु असांखे ॾेई वञो सर छा ॾेई वञे बसि दुआऊं ॾेई सघां थो ऐं हिकिड़ी सजेशन ॾियां अगरि नाराज़ न थियो प्लीज़ ॿुधायो सर बीएड में तव्हां माशाल्लाह हैंडसम लॻो पिया सफ़ा मां इन लाइ कॉल कई आहे मां ॾिसंदो आहियां तव्हांजो प्रोग्राम कॾहिं कॉल न कई आहे तव्हां मुंहिंजे ख़्याल में बीमार थी विया मुंहिंजे ख़्याल में बाद में तव्हां थोरो ईअं चेंजिंग आणी आहे कुझु मूंखे वार चरियो थियो हुयो न तमामु घणो माना हा त इन जे करे मां क्लीन शेव थी वियुसि तो ख़ैर इहा पंहिंजी पोखी आहे केॾी महिल बि अची सघे थी कोई इशू न आहे थोरो मुंहिंजो चेंज ज़रूरी आहे हा चेंज त ज़रूरी आहे मगर बीएड में तव्हां माशाल्लाह स्मार्ट बि लॻो पिया ज़बरदस्त लॻो पिया हाणे बि ज़बरदस्त लॻो था अहिड़ी ॻाल्हि न आहे माशाल्लाह जेके वणणा हूंदासीं न ईअं वणंदासीं बसि ॻाल्हि ख़तमु सदको वञा सर सदको महिरबानी शाह साहिबु महिरबानी थैंक यू वेरी मच साईं बादशाह हुयो कश्मीर खां महिरबानी अदा अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे महिरबानी अख़्तर हुसैन बिरोई आहे हुन लिखियो आहे गज़ल चए थो त सिवा तुंहिंजे सुहिणा कहिड़ी ज़िंदगी आहे सिवा तुंहिंजे सुहिणा कहिड़ी ज़िंदगी आहे वही मोकिलाए मूंखां हर ख़ुशी आहे तोखां मिंट हिकिड़ो परे की न रहिबो तोखां मिंट हिकिड़ो परे की न रहिबो आहीं भर में पोइ बि भला छो विथी आहे कबो हिकु दफ़ो आहे मिठा दिलि जो सौदो वरी दिलड़ी हर हर न कंहिंखे ॾिबी आहे ॾुखिया ॾाढा अख़्तर ज़माने जा माण्हू कदा छा असांखे मोहबत सची आहे वाह सुहिणा साईं वाह
तो राजा मेमन जो पेज है फेसबुक ते भाई लाइव विथ राजा उन्हें अॻियां लिखियल है, उन ते मैसेज भी करे सको था। हमारे दुश्मन जलते हैं हमारी नवाबी अंदाज से, हम दोस्ती करते हैं मोहब्बत की तरह। अयाज सही मोकिलियो है, थैंक यू। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरा पारस पारस जहिड़ो प्यार सुह जी राणी तूं। पारस किथां लाड़काणे मां? जी जी। कहिड़ा हाल आहिनि अदी पारस? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? सुठी, बेहतर सफ़ा मज़े में गुज़रे पई? बिल्कुलु। छा ठहियो अॼु घर में? मानीअ में भाॼीअ में छा ठहियो? मानी त हूंदी बिरयानी मोकिली। अच्छा, अॼु पराए ॿाहिरां आयो आहे? पाड़े मां आयो आहे? न जेको आहे न अॼु मतिलबु ॿारो अलाए छा हुयो त हुनजो उनजी मोकिली। पोइ घर में तव्हां कोन चाढ़ियो? न चाढ़ियो छो त सिर्फ़ु मूंॾे मोकिलियो आहे न, मां उहो खाधी। माना शिला का दावत मिले त माण्हू घर में कोन ई न चाढ़े पंहिंजे में। न ईअं न हूंदो आहे। तूं अकेले बिरयानी खाधी? हा, सॼा घर वारा तोखे ॾिसनि पिया हीअं? न वरी मक्की छा हुनजा देग मोकिली छा? प्लेट्स में बस मां ऐं मुंहिंजी सिस्टर खाधो। चलो गुड, वेरी गुड, थैंक यू वेरी मच। अवां शो में शामिल थिया, प्रोग्राम में शामिल थी आहियो तव्हां बि। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। तव्हां ॿुधायो कुझु। जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ। जी चाहे अब उसको आवाज दो, है यहाँ मैं हूँ वहाँ। जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ। ठीक है, ओके। अस्सलाम वालेकुम, मैं महक फ्राम कराची। राजा भाई फर्स्ट टाइम मैसेज किया है, शामिल ज़रूर कीजिएगा। महक थैंक यू वेरी मच, वेलकम टू माय शो, वेलकम भलीकार। एंड इमरान शहर आहे, चए थो त पोइट्री के लिए पोट्री पढ़ो। अदा एडी ॾुखी जेको आहे न मूंखां न पढ़ी थी। इमरान शहर साहब, दिलावर जमाली के भलीकार था चऊं, तेरे शहर में रहकर भी दूर हूँ, तेरे शहर में रहकर भी दूर हूँ, कितना बेबस हूँ, कितना मैं मजबूर हूँ। आप क्या जानो मेरी ज़िंदगी का हर पल कैसे गुजर रहा है, कितना मैं मजबूर हूँ। दिलावर जमाली साहब वेलकम भलीकार, थैंक यू वेरी मच। ऐं उन सां गॾु आबिद हुसैन आगरो आहे, अव्हांखे बि भलीकार था चऊं साईं, वेलकम। अस्सलाम वालेकुम, या अली मदद अदा राजा। तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। असां पंहिंजे प्रोग्राम में मोहब्बत जा मैसेज शामिल कंदा आहियूं। आबिद हुसैन आगरो, बीर मुख्तियार आगरो, सरफराज आगरो, वसीम आगरो, नओं ॻोठ सदी मुसाड़ी खां, सिंध सलामत, साथ सलामत। महिरबानी साईं, अव्हांखे बि भलीकार, सॼी संगत खे भलीकार। साकिब अली मूंसां गॾु आहे, लिखे थो त न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता। न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता। डुबोया मुझको होने ने न होता, मैं तो क्या होता। हवा जब गम से यूं बेबस तो हुआ, जब गम से यूं बेबस तो गम क्या सर के कटने का, न होता घर जुदा तन से तो। अच्छा, ॾाढी ॾुखियो अॻियां तव्हां लिखियो आहे। साकिब कलोई, महिरबानी, थैंक यू वेरी मच। अव्हां महफ़िल में शामिल थिया आहियो, लख थोरा अव्हांजा। अव्हांजो प्यार आहे, अव्हांजूं मोहबतूं आहिनि, राति जे हिन ख़ूबसूरत पहर में शामिल थींदा आहियो, थैंक यू वेरी मच। सो मोहबतूं, प्यार ऐं ख़ुशियूं ईअं वंडींदा कयो ऐं कचहरियूं कंदा कयो। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केर पियो ॻाल्हाए? हेलो, केर पियो ॻाल्हाए? मैं सना बात कर रही हूँ कोयटा से। सना बात कर रही हो कोयटा से? हाँ जी। खुशामदीद कहते हैं आपको सना। हम ठीक, शुक्र है, अल्हम्दुलिल्लाह। जी मेरी बहन, क्या राजा भाई? मैं ठीक ठाक हूँ, आपकी दुआओं से, आपकी नज़रों के सामने हूँ। आप अपनी टेलीविज़न का आवाज़ बंद कर दें। हाँ जी, बंद है, अभी बंद है। जी मेरी बहन, कोयटा का मौसम कैसा? बहुत अच्छा है, खुशगवार मौसम है। ठंडा या गर्म? ठंडा या थोड़ा थोड़ा ठंडा? नहीं, बस इतना ज्यादा ठंडा भी नहीं और ना ही गर्म है। चले गुड। शो देखती हैं आप मेरा रेगुलर? हाँ जी। चले, हाँ, रोजाना देखते हैं। कैसा लगता है? समझ में आ जाती है सिंधी? जी, आ जाती है। चले वेरी गुड। तो कभी आप भी बात किया करें ना सिंधी में, आप भी थोड़ा बहुत कर लें। हम कोशिश करेंगे, अभी बात करते हैं। चलें गुड, वेरी गुड। कुछ सुनाए अपनी आवाज़ अंदाज में, कोई गीत, कोई सॉन्ग?
हमने तो आज कॉल किया आपको, अब इंशाल्लाह रेगुलर कॉलर बनेंगे, पर आज आपकी आवाज सुनना चाहेंगे कुछ। हमसे बदल गया वो निगाहें तो क्या हुआ, जिंदा हैं कितने लोग मोहब्बत किए बगैर। सही है? जी हाँ माशाल्लाह, बहुत अच्छी आवाज थी आप। थैंक यू वेरी मच मेरी बहन, थैंक यू। शामिल होते रहिएगा इंशाल्लाह। जी जी इंशाल्लाह। ओके ओके। मेरी बहन फ्रॉम कोयटा, थैंक यू सना। तो मैसेज तमामु घणा आहिनि। राजा मेमन जे पेज ते मैसेज अचनि पिया, ऐं मुंहिंजो पेज तव्हां अॻियां बि शेयर कयो फेसबुक ते, त जीअं काफ़ी दोस्तनि ताईं ई शयूं पहुचनि। अयाज़ अली मूंसां गॾु आहे, चए थो कहाँ से लाएं हर रोज़ एक नया दिल, तोड़ने वालों ने तो तमाशा बना रखा है। सुधीर अहमद फ्राम गांधका, मेहरबानी सर, भली कार अचूं। दिलावर जमाली चए थो हम आखिरी सांस तक यार तेरे ही हैं, दिल पर सारे अख्तियार तेरे ही हैं, तुम आओ तो नींद आती है, नींद आ जाए तो सारे ख्वाब तेरे ही हैं। वाह। शहजादो खान चए तो मोहब्बतों की कीमतें नहीं हुआ करती, ना ही ये बाज़ारों में बिकती हैं, बल्कि ये बहुत खामोशी से परवान चढ़ती हैं, जहाँ मनपसंद रूह मिले वहीं बैठ जाते हैं। प्लीज़ दादा मेरी शायरी पढ़ो। तव्हांजी शायरी सां मूंखे हू गानो यादि अची वियो, मैं भी खरीदार हूँ मैं भी खरीदूंगा, प्यार कहाँ बिकता है पता बता दो, प्यार कहाँ बिकता है पता बता दो, जला हुआ दिल है मेरा बुझा बुझा है, कभी कहीं पास है मेरे कभी जुदा है, कहीं जुदा है। ॾाढो ज़बरदस्त ट्रैक, मुंहिंजो फेवरेट हूंदो। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो हेलो। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम साईं। हाकिम अली सियाल खानपुर मां जिलो घोटकी राजा जानी। कहिड़ा हाल आहिनि मुंहिंजा राणा जानी? ख़ुशि आहियां, चाक आहियां, चङो आहियां, भलो आहियां। फर्स्ट क्लास, तव्हांजूं दुआऊं जियूं पिया। महिरबानी, अव्हांखे भली कार था चऊं, दिलि जी गहराइयुनि सां। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। पंहिंजो ॿुधायो साईं, ठीकु ठाक? सभु सेठ A1 फर्स्ट क्लास। अल्लाह ख़ुशि कंदो परवरदिगार। ॻाल्हियूं ॿुधूं पिया बड़ी महफ़िल में, मां जो देरि सां कॉल कंदासीं, पहिरियों इहे ॻाल्हियूं सुठियूं ॿुधी वठूं। हा महिरबानी। पोइ हिन महफ़िल में आया हो त कुझु पंहिंजे वरी रंग मां बि को रंग ॾेई वञो असांखे। हा बसि दुआऊं तव्हांजूं। असल में एतिरो ई ॿुधण में ईंदो आहे के अहिड़ियूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि त माण्हू ख़ुशि थींदो आहे की मुरझायल हूंदो आहे, वरी का ॻाल्हि हिन महफ़िल में जॾहिं असां में शरीक थींदो आहे, कुझु वरी उनजा चहिरा मुरकी पवंदा आहिनि। ईअं बिल्कुलु आहे। हा हर माण्हू वटि पंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। ॾिनो तो वटि बि मिसाल जीअं अदी सफ़िया ईंदी आहे, उनजो सुठो आवाज़ु आहे, जीअं अदी शायदा आहे या शायदा ख़्यालु आहे, अहिड़ा जीअं अलीगुल मलाह ईंदो अॻु में, या ॿिया अहिड़ा सुठा ईंदा आहिनि जेके जेके सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं, सुठा सुठा आवाज़ ॿुधण में ईंदा आहिनि, जेके लिकल शयूं तव्हां वटि ज़ाहिर थींदियूं। जी 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 जी। अलाह उन्हनि खे बि, असांजे नियाणियुनि खे बि ख़ुशि करे, अदनि खे बि ख़ुशि करे। महिरबानी सियाल साहब। तव्हांजी महफ़िल बि हीअं रौनक मचाईंदी रहे। महिरबानी। ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में को गीत गज़ल गानो त ॿुधायो, आया आहियो त? बसि जानी अॼु तव्हां खां ॿुधंदासीं, चङो दिलि लॻी अचो तो बदिलो ॾिनो आहे, इहो ॿुधाए त तुंहिंजी अॼु महिरबानी थी वेंदी। चङो दिलि लॻी अचो तो बदिलो ॾिनो आहे, पुछण जे की आया, अॻियां कीअं? तिन बि रुनो आहे, तिन बि रुनो आहे। बसि 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 ख़ालिद बसि। शाह साहब वरी होॾां शुरू थी वियो। महिरबानी सर, महिरबानी। हमसा भी होगा जहाँ में कोई नादा जाना, बेरुखी को भी जो समझे तेरा एहसान जाना, मुझसे बांधे थे बनाकर जो सितारों को गवाह, कर दिए तूने फरामोश वो पैमान जाना। महक, थैंक यू वेरी मच महक, वेलकम अगेन। अव्हांखे चवंदासीं। ज़ुबैर अहमद जरवार फ्राम टंडोलिया चए थो अश्क नादा से कहो बाद में पछताएंगे, अश्क नादा से कहो बाद में पछताएंगे, आप गिर कर मेरी आँखों से किधर जाएंगे,
उससे पहले कि जुदाई की खबर तुमसे मिले, हमने सोचा है कि हम तुमसे बिछड़ जाएंगे। ज़ुबैर अहमद जरवार, थैंक यू वेरी मच ज़ुबैर, वेलकम टू माय शो। अमांखे भली कार। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मुजा साईं सोहेल दुनिया पे अर्ज़ कयां। कहिड़ा हाल आहिनि सोहेल साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो सर? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां। तव्हांजे साम्हूं किथां पिया ॻाल्हायो? सर राजा शो में ॻाल्हायूं पिया। बिल्कुलु। कहिड़े शहर खां ॻाल्हायो पिया मिठा? लाड़काणे खां ॻाल्हायूं पिया था। अव्हांखे भली कार था चऊं पंहिंजे हिन महफ़िल में। वॾी महिरबानी तव्हांजी। छा कंदा आहियो? सर असांखे शॉप आहे। छा जी? बिल्डिंग मटीरियल जी असां। अच्छा, बिल्डिंग मटीरियल जी, वेरी गुड, ज़बरदस्त ज़बरदस्त। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो रेगुलर या कॾहिं कॾहिं अखि पइजी वेंदी आहे? सर अॼु अखि पइजी वई आहे। अॼु माना ईअं माना अखि पिरीअ जी अहिड़ी जो निहारे त मारे। हा, अॼु उअं थियो? हा, चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हले पियो तव्हांजो चैनल चेंज पिया कयूं त वरी चैनल अची वियो तव्हांजो। महिरबानी साईं। पोइ रेगुलर ॾिसंदा कयो न रोज़? स्क्रीन ते हुयो तव्हांजो, ट्राई कयूं पर लॻी वियो। कुर्ब कुर्ब, लख थोरा। भली कार। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में, को गीत गज़ल गानो? सर गीत गज़ल कोन ॿुधाए सघंदासीं, तव्हां ॿुधायो। चलो चलो, पंहिंजो ख़्यालु रखिजो, ठीकु आहे? थैंक यू वेरी मच। अदो असां सां गॾु भई। ऐं पाण हलूं था मैसेज जी तरफ़। तमामु घणा मैसेज आहिनि प्यारनि जा। ऐं अदनान शेरी आहे, सलाम ख़ुश्क साहब भली कार। अस्सलाम वालेकुम राजा भा, सॉरी टू से अड़े छा कजे अदनान, हाणे छा कजे? तोखे नथा वणनि गाना त पोइ ॿिए चैनल ते वञ हलियो। इमरान शेर, महिरबानी तुंहिंजी, थैंक यू वेरी मच शो में शामिलु थियण जे लाइ। ऐं ज़ुबैर जरवार, थैंक यू वेरी मच, वेलकम टू माय शो। अव्हांखे भली कार था चऊं अगेन। सो भली कार, ज़िंदगीअ में भली कार ई सुठो हूंदो आहे लफ़्ज़ जंहिंखे तव्हां शामिलु करे सघो था। सो ख़ुशियूं ऐं जेको ॾुखु आहे उनजो तमामु वॾो रिश्तो आहे पाण में। ॾुख न हुजनि हा, दर्द न हुजनि हा त ख़ुशियुनि जी ख़बर ई कोन पए विया। सो कोशिशि करे पंहिंजो पाण खे ख़ुशि रखंदा कयो। ॾुख ईंदा आहिनि, दर्द ईंदा आहिनि, ज़िंदगी गुज़री वेंदी आहे, वक़्तु गुज़री वेंदो आहे। सो ॾुखे वक़्त खे बि तरीक़े सां, प्यार सां, ख़ुशियुनि सां गुज़ारींदा कयो। पाण आई होप हलूं गाने ते दोस्त। ख़ूबसूरत ट्रैक आहे, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, सनम अब्बासी जो आवाज़ु आहे, एंजॉय कंदा।
वेलकम जी अगेन, खुशामदीद भलीकार। अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में, लाइव विथ राजा रात जे पहर में 9 खां 11 बजे ताईं अवां जे साम्हूं हूंदो आहे। ऐं कोशिशि हूंदी आहे त हिन महफ़िल में अवां जो प्यार हुजे, अवां जूं मोहबतूं हुजनि, अवां जूं ख़ुशियूं हुजनि, ऐं अवां जी ख़ुशियुनि सां गॾु गॾु अवां जूं लाइव कॉल्स हुजनि। सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे शामिलु कयो पिया। ऐं उन सां गॾु गॾु मैसेज अवांजा राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन कयो था त उन ते तव्हांजा मैसेज बि शामिलु थियनि पिया। सो थैंक यू वेरी मच। अवां जो प्यार आहे, अवां जूं मोहबतूं आहिनि, अवां शामिलु थींदा आहियो, सुठो लॻंदो आहे अवां जो अचणु। सो लव यू ऑल। ऐं उन सां गॾु गॾु कोशिशि इहा ई हूंदी आहे त जेतिरा बि माण्हू पेज ते शाइरी मोकिलीनि था उहा मां शाइरी शामिलु कयां। हींअर 46 जेके आहिनि सो नोटिफिकेशन्स आहिनि। हाणे मां कंहिंजा मैसेज शामिलु न करे सघंदो आहियां, पर छा कजे, कॾहिं कॾहिं शामिलु थी वेंदा आहिनि। अयूब चए थो अदा पोट्री पढ़ो पंजाबी लिखियल आहे, नथी अचे मूंखे जानी। ऐं सॉरी राजा भा, फस्ट वारो पुराणो हो, इलाही हाणे वणंदा आहिनि सॉन्ग्स। अच्छा ठीकु आहे जानी, का ॻाल्हि कान्हे का, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सलाम राजा भा, कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, वालेकुम अस्सलाम। थैंक यू वेरी मच। अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं, अवां जे हिन ख़ुशियुनि में ज़िंदगीअ में हमेशह मां इहो ई चवंदो आहियां त जेके कॉल्स हूंदियूं आहिनि या जेके कचहरियूं हूंदियूं आहिनि उहे मूंखे यादि हूंदियूं आहिनि। ऐं मां पंहिंजे दिलि जे हार्ड डिस्क में सेव करे रखंदो आहियां तव्हांजूं लाइव कॉल्स, स्पेशली तव्हांजूं कचहरियूं। सो वठूं था मोहबत भरी हिकिड़ी कॉल 02135121763 ते। कॉल आहे न शादाब? अस्सलाम वालेकुम, पोइ ॿुधायो। वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? दादा हा ख़ैर लॻो पियो आहे? तूं ख़ुशि आहे? दुआ आहे। माना पंहिंजो नालो न ॿुधाईंदे, चए थो त राजा मेमण पाण नालो वठे। बस तूं खणंदे त ॻाल्हि साॻी आहे, मां छो खणां? वाड़े वाह अजब गुल, वाड़े वाह अजब गुल। के नालो रखियो अजब गुल? इहो साईं वॾनि जो नालो रखियल आहे। चलो माशाल्लाह, ॾाॾे जो नालो रखियो माशाल्लाह। चलो गुड आहे, भली कार सां चऊं तव्हांखे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, वॾी महिरबानी। जी जी। गानो वानो ॿुधाए को आयो आहे त ॿुधाए कुझु। दिल जो हाल? हा दिल जो हाल बि ॿुधा, को गानो गीत गज़ल बि ॿुधा। जी जी गानो बि ॿुधायां तो, दिल जो हाल सही आहे, बड़े शुक्र आहे। चलो ॿुधाए। गॾु हासूं त हो ॾाढो यार मज़ो, दुख ॾाढो थियो जे जोड़ तुझो, पन पन थी वियासीं बिखरी ईअं अहिड़ी का लॻी जो ख़बर ई न पई, ये हसी जिंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा का खबर ई न पई, हुआ भी चाह ॾई थोड़ो वैसा हो ॾई, पोइ पिरी ईअं वई का ख़बर ई न पई। वाह सही वाह, वाह अजब गुल, वाह अजब वाह, वाह अजब वाह। ॿियो अजब गुल हाल वाल को ज़िंदगी में को नओं को ताज़ो? नओं ताज़ो हाल अहवाल त बसि इहो ई दुकान आहे राजा भाउ, सॼो ॾींहुं सुख हूं हुते, नओं बि पुराणो बि इहो आहे। घुमण फिरण थिए कोन थो गर्मी में काॾे, हूंदी आहे सर्दी जी मौसम, काॾे निकिरी वेंदा आहियूं, हफ़्तो ॿ घुमी फिरी ईंदा आहियूं। तव्हां ॿुधायो को पंहिंजो हाल, तव्हां सही आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह, सभु सेट, A1 फर्स्ट क्लास। वाह वाह महिरबानी। गानो चयो मां राजा उन हलाईंदो आहे, पर आसरो ॾिनो हुई त वहीद अली तोखे ॿुधाईंदासीं। यार वहीद अली इहो शाह साहब को गानो हुजे त ज़रूरु लॻाइजो हिन में। हा मिड़े अॻे हिकु आसरो ॾिनो हुई, मिड़े हलाइजां, हिकु त न कयो, न करणु खपे, तव्हां झलींदा हो त फरमाइश न कयो। बसि फरमाइश त कोन हूंदी आहे, बसि सिलेक्शन हूंदी आहे, करे वठंदा आहियूं। हा इहो न हलियो आहे, घणो टाइम थियो आहे, वहीद अली नथो। चलो हाज़ुर हाज़ुर। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे जानी, ठीकु आहे। थैंक यू, थैंक यू। अजब गुल मूंसां गॾु गॾो फ्रॉम कंबर शहदाद कोट। थैंक यू वेरी मच मिठा, अवां शो में शामिलु थिया, अवां जो अचण बि ॾाढो सुठो आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो, ऐं ईअं ई महफ़िलुनि खे मचाईंदा रहो, ऐं ईअं ई महफ़िलुनि में
तव्हां आबाद रहो। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो एंड लव यू ऑल। अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं, अव्हांजूं ख़ुशियूं हिन महफ़िल में शामिल हूंदियूं आहिनि ऐं गीत बि हूंदा आहिनि, गज़लूं बि हूंदियूं आहिनि, तव्हांजूं लाइव कॉल्स बि हूंदियूं आहिनि। सो मैसेज बि तमामु घणा आहिनि, उनखे बि शामिलु रखिणो आहे एंड कोशिशि इहा ई आहे त दोस्तनि सभिनी खे शामिलु कजे। राजा भाउ तव्हां कंहिंखां छा कखाई कुंडा खाई जायो न नवादा नौशर फिरोज़ ज़िले जो आहियां, शहर जो कंडियारे जो। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आवाज़ घटि थो अचे बेटा। अदी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङियूं अल्लाह भलियूं? जो शुक्र, अल्लाह जो शुक्र। तव्हां ठीकु आहियो? हा मां ठीकु ठाक आहियां। मूंखे भली कार था चऊं, दिलि जी गहराइयुनि सां। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। हा छो थो घटि अचे? आवाज़ घटि थो अचे आवाज़। बसि छा कजे, उमिरि सां गॾु गॾु कन बि वेही आहे असांजा। न न कन सही न, उमिरि कोन्हे उमिरि वधाए न अल्लाह साईं ख़ुशि रखे। मस्ती कंदो आहियां तोसां, मज़ाक कंदो आहियां मां। न न मां ईअं थी चवां त उमिरि न आहे वॾी, बसि अल्लाह जो शुक्र आहे रब जो। ॿियो ॿुधाए पुट ठीकु आहियो? सभु ख़ैर A1 फर्स्ट क्लास। अच्छा हा बसि जेको पुछे हाणे ॿियो को। अॼु मूंखे तूं पंहिंजे आवाज़ में हिकिड़ो गानो ॿुधाए, शेख अयाज़ जो आहे, तोखे केरु विसारे साईं। इहो मूंखे पंहिंजे गुनगुनाए ॿुधाए। इहो मूंखे ईंदो कोन्हे पर कोशिशि कयूं था। तोखे केरु विसारे साईं, तोखे केरु विसारे साईं, तोखे विसारण ओखो हूंदो पंहिंजो पाण सां दोखो हूंदो जेसी मौत न मारे साईं, तोखे केरु विसारे साईं। ठीकु आहे अदी ॿुधई? हा हा ॿुधो माने बसि ॿुधाई। अॼु कंहिंजी यादि आई तॾहिं चयोमांइ ॿुधायोमांइ, ॿ लफ़्ज़ मां बि गुनगुनाया। यादि जेको आहे न तोखे कान थी अचे, तुंहिंजे दिलि में आहे उहो यादि ई यादि आहे, यादि आहे यादि आहे अञा मूंखे यादि आहे। सही था चओ, सही था चओ। उहो कॾहिं बि जेके दिलि जे वेझो हूंदा आहिनि न। आवाज़ ॾाढो घटि थो अचे यार, आवाज़ थोरो ॿुझू फेरायो सफ़दर सही सां। हाणे आवाज़ अचे थो सही? हाणे सही आहे? हेलो हलो हाणे सही आहे? हाँ कुछ थोरो बहितर आहे, कुछ थोरो बहितर बुझी फेराई। अल्लाह जो शुक्र आहे सही इन मां सही आहियां। बस खुश हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। अल्लाह तोखे भी खुश रखे, आबाद रखे। बस हो तव्हांखे हिकिड़ो गानो डेडिकेट था कयूं। रुठाई रहने पर हुजने हयाती हो, रुठाई रहने पर हुजने हयाती भली प्या विढ़ने सुनाओ, भली प्या विढ़ने हो, भली प्या विढ़ने सुनाओ, भली प्या विढ़ने पर हुजने हयातीड़े रुठाई रहने पर। मेहरबानी 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 अदी मेहरबानी। खुश हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। मेहरबानी, थैंक यू। अदी मूंसां गॾु गॾु हुई अदी मिसिस फेरोज़ हमेशह शामिलु थींदी आहे। ॾाढो सुठो लॻंदो आहे मुंहिंजो अचणु। सो राजा में मुंहिंजे पेज ते भाई तमामु घणा मैसेज आहिनि ऐं अलाए बड़ी मेहनत से मैसेज तो लिखते हो भाई, मुझे नहीं आती ना पंजाबी पढ़ना जानी। इमरान शर साहब मां कीअं मां तुंहिंजो मैसेज पढ़ां? मूंखे सराइकी लिखी मोकिल, उहा ईंदी आहे। मूंखे पंजाबी न ईंदी आहे, तॾहिं मां तोखे चवां पियो। 4 दफ़ा चयो आहे। सो थैंक यू वेरी मच। तव्हां महिनत सां लिखंदा आहियो। सिंधी पोइट्री मोकिलियो, उर्दू मोकिलियो। मूंखे जेका पढ़ण में ईंदी त मां पढ़ंदुमि जानी, इहो बि त थोरो सोचो न। सो कामरान भान खे भली कार था चऊं, वकार कंदड़ खे भली कार था चऊं, थैंक यू वेरी मच। एंड अब्दुल ख़ालिद दाहिरी साहब खे भली कार था चऊं, थैंक यू वेरी मच सर। मुर्क सजाद अली साहब आहे, थैंक यू वेरी मच जी। आयत अली मूंसां गॾु आहे। आयत वेलकम टू माई शो। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई। शहर कंबर खां स्मार्ट सनावला गोपांग। बिल्कुल स्मार्ट सनावला गोपांग जो आवाज परे 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 खां पधरो। हाँ काफी अरसे खां बाद अॼु तव्हांजे प्रोग्राम में शामिल थिया। बिस्मिल्लाह सुना, बिस्मिल्लाह। तोखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां।
थैंक यू सो मच। माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम असां ॾिसंदा आहियूं कंबर में, असांजी फैमिली बि तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदी आहे। माशाल्लाह तमामु सुठो लॻंदो आहे। महिरबानी साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजी पूरी फैमिली खे खोड़ सारा सलाम, खोड़ सारो प्यार, खोड़ सारियूं मोहबतूं, खोड़ सारियूं दुआऊं। वालेकुम सलाम। जी जी थैंक यू सो मच। कुझु ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ अंदाज़ में मिठा। हा सॉन्ग तव्हांखे मां ॿुधायां थो। हा सॉन्ग आहे मास्टर मंज़ूर जो। घणियूं सठियूं तकलीफ़ूं ऐं आज़ार मौला, हाणे त दिलबर जो कराए दीदार मौला। वाह वाह। हाणे त दिलबर जो कराए दीदार मौला। माशाल्लाह। हाय उनखे ॾिसण जे लाइ तरसन थियूं ही निगाहूं, सिक में हुन जे ॾाढो सिकियो हा, रोई भरियो थमे आहूं, सदके पंजतन जे कर बेड़ा पार मौला। हाणे त दिलबर जो कराए दीदार मौला। वाह से वाह, वाह से वाह, वाह से वाह। थैंक यू। जेके भी सब ॿुधी रहिया आहिनि स्मार्ट चैनल जा खोड़ सारा सलाम। या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। थैंक यू वेरी मच सर। अवां प्रोग्राम में शामिल थिया, लख थोरा अवांजा, अवांजो प्यार आहे, अवांजूं मोहबतूं आहिनि, अवांजूं ख़ुशियूं आहिनि जेके अवां शामिल रखंदा आहियो हिते। थैंक यू वेरी मच। अधो असां सां गॾु ऐं तमामु घणो प्यार, तमामु घणी मोहबतूं दोस्तनि जूं जेके पेज ते अचनि पियूं उहे बि शामिल रखां पियो मां। बचायो मूंसां गॾु आहे। बचायो चए थो अस्सलाम वालेकुम भाईजान, क्या हाल है? बचायो मां ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? बचायो जानी वेलकम टू माई शो। एंड अदनान चए थो त राजा भाउ कॾहिं कंडियारो ख़ुशखन जे ॻोठु अचो त ख़िदमत कयूं तव्हांजी। हाज़ुर हाज़ुर, जॾहिं आयासीं तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। ऐं आउं फेसबुक ते कंदो आहियां पंहिंजा, जॾहिं बि ॿाहिरि निकिरंदो आहियां, काॾे वेंदो आहियां त ज़रूरु मां इन्फॉर्म कंदो वेंदो आहियां दोस्तनि खे। थैंक यू वेरी मच। एंड लवली मैसेजिस आहिनि, लवली कचेरी आहे, लवली कॉल्स आहिनि महफ़िल में। सो अवां जूं जेके बि कचहरियूं आहिनि इहे मुंहिंजे हिन महफ़िल में जॾहिं थींदियूं आहिनि त काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जिन जो अंदरि दिलि विंदरी वेंदो आहे। एंड स्पेशली अगस्त जो महीनो आहे ऐं मां मच्छी ॾाढी खाईंदो आहियां। सेप्टेंबर, मूंखे सेप्टेंबर जो ॾाढो ईंदो आहे। सेप्टेंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी, मार्च, अप्रैल, माना रे वारा जेके बि महीना आहिनि हिन में मां मच्छी ॾाढी खाईंदो आहियां रियली। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाऊ। भेण केरु पई ॻाल्हाई भेण? हेलो अदी टीवीअ जो आवाज़ बंदि कर। टाटा बाय बाय बाय। थैंक यू वेरी मच जी। अदी असां गॾु गॾु गाने जी तरफ़ हलूं, हिकिड़ो ख़ूबसूरत गीत था हलायूं पंहिंजे हिन महफ़िल में। ऐं बादल राही जो आवाज़ु आहे ऐं ॻाल्हि आहे अचण जी, कंहिंजो इंतज़ारु आहे। इंजॉय कंदा।
वेलकम अगेन जी, खुशामदीद, भली कार था चऊं सभिनी खे। ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो, प्रोग्राम में शामिल आहियो। लाइव कॉल्स, लाइव कचहरी, लाइव मैसेजिस ऐं लाइव मोहबतूं ऐं मोबाइल फ़ोन बि हिकिड़ी चवंदो आहे न वॾी बीमारी आहे ऐं माण्हू कुझु न कुझु कंहिं न कंहिं जॻह ते लॻो पियो हूंदो आहे। सो इमरान शर हाणे लिखियो आहे कि मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं, ये जहाँ क्या चीज़ है लोहे कलम तेरे हैं, मोहम्मद की ग़ुलामी दीन हक़ की शर्त अव्वल है अगर उसमें कोई खामी तो सब कुछ नामुकम्मल है। हाफ़िज़ ज़ुल्फ़कार अहमद शर, महिरबानी अदा। इमरान शर, थैंक यू वेरी मच। ऐं बचायो जानी, महिरबानी, तव्हांजो मैसेज प्रोग्राम शामिल कयो आहे। छा कजे बचाया छा कंदे ज़िंदगी में, बचायो त पियो आहे ज़िंदगी में, अञा छा करिणो आहे। सो लाइफ खे थोरो मेंटेन कयो, लाइफ खे थोरो चेंज कयो। ज़िंदगी में जेके नेगेटिव थॉट्स आहिनि या नेगेटिव माण्हू आहिनि अव्हांजी ज़िंदगी में, उन्हनि खां परे थी वञो, उन्हनि खे स्पेस ॾियो थोरो, ऐं कोशिशि कयो त जेतिरो थी सघे पंहिंजो पाण खे ख़ुशि रखो, ऐं जेतिरो तव्हां ख़ुशि रखंदो पंहिंजो पाण खे ओतिरो तव्हां ज़िंदगीअ में मज़े में हूंदो। सो लव यू ऑल। अवां सभिनी जूं मोहबतूं, लवली कॉल्स हूंदियूं आहिनि, लवली मैसेजिस हूंदा आहिनि, ऐं प्रोग्राम जो वक़्तु ईअं पुॼाइण जी तरफ़ पहुची वेंदो आहे, ख़बर ई न पवंदी आहे। 2 कलाक ईअं वेंदा आहिनि गुज़री। सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो, ऐं मैसेज अवांजो हूंदो आहे राजा मेमन जे पेज ते। सो मोहबतूं विरायो, प्यार सां गॾु गॾु ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, ख़ुशियुनि जो अहसासु हूंदो आहे। सो काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके जिन खे तव्हां सुञाणींदा बि न आहियो, पर तव्हांखे उन्हनि सां हिकिड़ो रिश्तो जुड़ी वेंदो आहे। चाहे उहो सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो, फेसबुक ते 5000 फ्रेंड हूंदा आहिनि, पर 5000 जेके दोस्त हूंदा आहिनि, उन्हनि दोस्तनि मां असां वधि में वधि 100, 200, 300, 400 माण्हुनि खे सुञाणींदा हूंदासीं। पर इहा हिकिड़ी अलॻि शइ आहे त हू असांजी रोज़ तस्वीरूं बि ॾिसंदा आहिनि, हू पोस्टूं बि ॾिसंदा आहिनि, लाइक बि कंदा आहिनि, कमेंट्स बि कंदा आहिनि। इहो बि हिकिड़ो रिश्तो आहे। काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा जेके हिन दुनिया में ई न हूंदा, पर उन्हनि जूं आईडीज़ उहे तव्हांजा दोस्त हूंदा। सो सोशल जेका मीडिया आहे उन तमामु घणो वेझो करे छॾियो आहे। कंहिं माण्हू खे जल्दी ॻोल्हणो आहे, कंहिं माण्हू खे जल्दी जाचणो आहे, बचपन जा दोस्त जाचणा आहिनि त उहो छा कंदो आहे, किथे हूंदो आहे, त हर शइ तव्हांजी ओवरऑल तव्हांजे मोबाइल फ़ोन में अची वई आहे। सो कोशिशि करे पंहिंजे जेके बचपन जा साथी आहिनि, तव्हांजा दोस्त आहिनि, उन्हनि खे यादि कंदा कयो, उन्हनि खे सर्च कंदा कयो, ऐं उन्हनि खे मैसेज कंदा कयो। छो त उन्हनि जी यादि त तव्हांखे न ईंदी हूंदी, छो त नवां दोस्त, नवां माण्हू अव्हांजी ज़िंदगी में अची विया हूंदा। पर जॾहिं बचपन जे दोस्तनि खे, पुराणनि दोस्तनि खे यादि रखंदो त तव्हांखे हिकिड़ो अलॻि सुकून मिलंदो। हिकिड़ी कॉल था वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु पियो ॻाल्हाए? शगुफ्ता गाड़ी फ्रॉम लाड़काना। शगुफ्ता गाड़ी फ्रॉम लाड़काना। कहिड़ा हाल आहिनि शगुफ्ता? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो, तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? बिल्कुलु ठीकु ठाक, मुंहिंजा हाल ज़बरदस्त आहिनि, ऐं तव्हांजे साम्हूं वेठो आहियां मां। जी जी, अल्लाह ख़ुशि रखे। ख़ुशि हुजो। आबा छा कंदी आहे शगुफ्ता? स्टडी कंदी आहे। छा पढ़ंदी आहे? फर्स्ट ईयर में पढ़ंदी आहे। पढ़ंदी त घणो कुझु आहे। फर्स्ट ईयर में पढ़ंदी आहे? जी जी। चलो वेरी गुड, सुठी ॻाल्हि आहे। शो ॾिसंदो आहियो मुंहिंजो रेगुलर? जी जी, रेगुलर ॾिसंदी आहे। छा सुठो लॻंदो आहे शो में? अल्लाह मैं तो शर्मा गया। यही चवंदा आहिनि, अल्लाह मैं तो शर्मा गया। हाँ, बसि तव्हां ई ॻाल्हि कई रेडी। अच्छा ठीकु आहे। छा मुंहिंजी कहिड़ियूं ॻाल्हियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि? हर ॻाल्हियूं मूंखे वणंदियूं आहिनि। हर ॻाल्हियूं मुंहिंजूं वणंदियूं आहिनि तव्हांखे? चलो तव्हां गानो को ॿुधायो, को सुठो गानो, गीत गज़ल ॿुधायो मूंखे। न न, गानो तव्हां ॿुधायो। मां त एॾा गाना ॿुधाया आहिनि अॼु। तव्हांजी आवाज़ में मूंखे गानो सिर्फ़ु घणो वणंदो आहे, इहा असी ज़िंदगी। इहो त ॿुधाईंदो रहंदो आहियां। हाणे अॼु त ॿुधायोमि। वरी ॿुधायो। कल मूं तव्हांखे डिमांड कई, तव्हां न ॿुधायो। हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा, का ख़बर ई न पई, हूअ बि चाहो ॾेई थोरो वेसाहो ॾेई, पोइ पिरी ईअं वई, का ख़बर ई न पई, हीअ हसी ज़िंदगी। सही आहे? वाह, माशाल्लाह, ज़बरदस्त। थैंक यू। तव्हां नथा ॿुधायो को गानो? न न, मां न आहियां ॿुधाईंदी गानो। बसि पोइ तव्हां सां मुंहिंजी किटी आहे। ओ, ईअं त न कयो। बसि तव्हां सां मुंहिंजी किटी आहे, ऐं तव्हां खां नाराज़ आहियां। न न, ईअं न कयो। त ॿुधायो न पंहिंजी आवाज़ में कुझु ॿुधायो।
न न गाने खे छॾियो, मां गानो न ॿुधाईंदी। गानो न ॿुधाईंदे, कोई शाइरी ॿुधाए। शाइरी खे बि छॾियो। सभिनी खे छॾिया, मानी खाधी अथई, उनखे बि छॾ, अॼु मानी न खाइजां राति। न न मानी खाधी आहे। चलो मानी खां बग़ैर गुज़ारो कीअं थींदो। चलो चलो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ईअं ई खिलंदा रहो, ठीकु आहे। मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। जी जी, थैंक यू वेरी मच। शगुफ्ता मूंसां गॾु गॾु हुई फ्रॉम लाड़े काणो। ऐं हुजे ई नाणो त घुम लाड़ काणो, छा कजे छा कजे छा कजे। थैंक यू वेरी मच शगुफ्ता, तव्हां आयो। ऐं मूंखे ॾाढा सुठा लॻंदा आहिनि उहे माण्हू जेके खिलणा हूंदा आहिनि, जेके खिलंदा रहंदा आहिनि। ऐं मां चवंदो आहियां अहिड़े दौर में बि जेके माण्हू खिलंदा आहिनि, सो उहे ॾाढा मूंखे सुठा लॻंदा आहिनि। तव्हांखे बि मां इहो ई चवंदो आहियां त ॾुख तकलीफ़ूं तव्हांजी ज़िंदगीअ में खोड़ सारियूं ईंदियूं, पर खिलंदा रहंदा कयो। थी सघे थो तव्हांजी मुस्कुराहट सां, तव्हांजी खिल सां कंहिं अॻे खे सुकून मिले, कंहिं अॻे माण्हू खे तसली मिले त हा कोई आहे जेको ख़ुशि आहे। सो तव्हांखे ख़ुशि रहणु खपे। उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके माण्हू अव्हांजी ख़ुशीअ जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं कंदा आहिनि, जेके माण्हू अव्हां सां ॾाढो प्यारु कंदा आहिनि, ऐं जेके माण्हू अव्हां जे लाइ जीअंदा आहिनि। सो उन्हनि जे लाइ तव्हां बि जीअंदा कयो, उन्हनि खे तव्हां ख़ुशियूं ॾींदा कयो। ऐं ख़ुशियूं तॾहिं माण्हू ॾींदो आहे जॾहिं ज़िंदगीअ में खोड़ सारी मोहबत हूंदियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए साईं? सर अल्ताफ़ पाशा ॻाल्हायां पियो, फ्राम झोल। आफ्ताब पाशा फ्राम झोल, कहिड़ा हाल आहिनि आफ्ताब? अल्ताफ़ पाशा। अल्ताफ़ मुंहिंजा राणा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? जी ख़ुशि आहियो त सही आहे। महिरबानी महिरबानी, सभु सेट एवन। छा कंदा आहियो अल्ताफ़? साईं मां प्राइवेट जॉब कंदो आहियां कराची में। चलो माशाल्लाह, शो में शामिल थी आहियो, तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। रेगुलर ॾिसंदा आहियो या अॼु मिड़ई अचानक अखि पई तव्हांजी बि? साईं तव्हांजो शो कॾहिं कॾहिं असां ॾिसंदा आहियूं, ऐं तव्हांजी इलाही सुठा ॻाल्हाइण में ॻोल्हाइण में तव्हां सुठा, इलाही असांखे प्रोग्राम तव्हांजा वणंदा आहिनि, सुठा आहिनि। ऐं अॼु बि दिलि तव्हांजो हाणे ॾिसूं पिया प्रोग्राम, वाह वाह। ऐं आवाज़ माशाल्लाह तव्हांजो सुठो आहे। तव्हां जेको हाणे कलाम ॻायो, छा असीं ज़िंदगी आहे विछड़ी वई, हाय 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 हाय, छा कजे छा कजे छा कजे। कुर्ब मिठा, कुर्ब आया हो त कुझु ॿुधाए वञो तव्हां बि पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। असांजी किथे आवाज़ आहे, असां त कॾहिं ॻायो न आहे। चलो ठीकु आहे ठीकु आहे, ख़्यालु रखिजो पंहिंजो। जीअं तव्हां ॻाल्हायो ईअं शायदि ॻायो न, पर न, पर तव्हां प्रोग्राम सुठो वारे ॾाढा मशहूरु। कुर्ब लख थोरा सर, लख थोरा, दुआउनि में यादि मिठा। थैंक यू वेरी मच अल्ताफ़ साहब। तव्हां झोल खां असांखे प्रोग्राम में शामिलु थिया। तव्हांजे पासे में अॻियां सिंजोरो आहे, उन्हनि खे बि खोड़ सारा सलाम। टंडे आदम वारनि खे बि सलाम, शेदातपुर वारनि खे बि सलाम, परियां सांगड़ वारनि खे बि खोड़ सारा सलाम। ऐं आस पास में जेके बि तव्हांजा ॻोठ शहर आहिनि, उन्हनि सभिनी खे राजा मेमण जो राति जे हिन ख़ूबसूरत पहर में सिंध टीवीअ तां मोहबत भरियो सलाम। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। मां हमेशह चवंदो आहियां बसि ख़ुशियूं विरहाईंदा कयो, प्यारु विरहाईंदा कयो, ज़िंदगी वाक़ई इहा गुज़री वेंदी। सुभाणे रुॻो इहो माण्हू चवंदा त हा यार माण्हू चङो हुयो, हा इहो ई चवंदा आहिनि न। बसि 2 ॾींहं 3 ॾींहं यादि कंदा, उन खां पोइ वरी इहा ई दुनियादारी हूंदी, इहा ई ज़िंदगी हूंदी, इहे ई त शयूं हूंदियूं। तो कोशिशि करे मोहबतूं विरहाईंदा कयो, प्यारु विरहाईंदा कयो। इंसानु मिटी आहे, मिटी मिटीअ में मिली वेंदी आहे। ऐं ॻाल्हियूं ई हूंदियूं आहिनि, यादूं ई हूंदियूं आहिनि जेके असां हिते रखे वेंदा आहियूं, असां हिते छॾे वेंदा आहियूं। सो ख़ैरु, प्रोग्राम जो वक़्तु हाणे तेज़ीअ सां पंहिंजी पुॼण जी तरफ़ आहे। ऐं मां कोशिशि कंदुसि त अॼोके हिन शो में अव्हांखे जेके गीत ॿुधाया, जेके गाना ॿुधाया, आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि आया हूंदा। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सारा भाऊ सभु ख़ैरु साईं, केरु पियो ॻाल्हाए? साईं वाजिद अली सोलंगी नंदरे खां। वाजिद कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह ख़ैर। महिरबानी महिरबानी। छो ईअं सूरनि में लॻा पिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह त चयव, पर माना ईअं छो आहियो? न अल्हम्दुलिल्लाह चइजे, सुठी ॻाल्हि आहे। अल्हम्दुलिल्लाह चयो, पर माना ईअं उदासीअ में चयो छो? न अल्हम्दुलिल्लाह, जॾहिं बि चओ त शुक्र अल्हम्दुलिल्लाह कयो ऐं खिलंदा रहंदा कयो, ख़ुशि रहंदा कयो। सो भली कार सां चऊं, शो ॾिसंदा आहियो रेगुलर या अॼु नज़र पई? न साईं रेगुलर ॾिसंदा आहियूं, तव्हांजो ॾिसंदा आहियूं प्रोग्राम। छा कंदा आहियो? हजाम को कंदा आहियो। चलो वेरी गुड, भली कार था चऊं। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में, को गीत गज़ल गानो। अच्छा, कंहिंजो ॿुधायूं? जंहिंजो चओ, जंहिंजो दिलि चए उहो ॿुधायो। उस्ताद मंजूर सखीरानी ॿुधायूं? ॿुधायो जी। अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब जी शायरी आहे, बस 2-3 लफ़्ज़ जल्दी। आला। मां पंहिंजे बालकपण में मोटण घुरां थो, मां पंहिंजे बालकपण में मोटण घुरां थो,
जी साईं। वाह साईं वाह। कुर्ब बेटा, थैंक यू वेरी मच। अदो मूंसां गॾु भई, वॾी महिरबानी मां शो में शामिलु थिया। ऐं इहा हक़ीक़त आहे त जॾहिं बालकपण जेको हूंदो आहे, बचपन जेको हूंदो आहे, उन में हर माण्हू चवंदो आहे त मां उन में वापसि मोटी वञा, छो त उन में का ज़िमेदारी न हूंदी आहे। असांजा वॾड़ा हूंदा आहिनि, हर ज़िमेदारी उन्हनि जे हवाले हूंदी आहे। ऐं बचपन असांजो जेको गुज़रंदो आहे उहो मस्तीअ में गुज़रंदो आहे, दोस्तनि में गुज़रंदो आहे। कोशिशि कंदे आहे जेको माण्हू पंहिंजो पाण खे संभाले वेंदो आहे त उहो अॻियां हली बि पंहिंजो पाण खे हिकिड़ो सक्सेसफुल माण्हू कंदो आहे, मर्द पंहिंजो पाण खे कंदो आहे। सो बचपन जेको हूंदो आहे न उहो ॾाढो ज़बरदस्तु हूंदो आहे। उहो बालकपण वापसि कोन थो मोटी सघे, पर कोशिशि कजे पर पंहिंजे बालकपण खे यादि कजे ऐं पंहिंजे जेके बचपन जूं ॻाल्हियूं आहिनि, बालकपण जूं ॻाल्हियूं आहिनि, उहे पंहिंजे नंढनि ॿारनि सां कजनि त तव्हां पंहिंजी बचपन में कीअं हूंदा हुयो या अॼु जो ॿारु बचपन में कीअं आहे, त ज़रूरु शामिलु थी इहा कचहरी कंदा कयो, ॻाल्हियूं कंदा कयो पंहिंजे ॿारनि सां। सो लव यू। ऐं कोशिशि आहे त अव्हां जा जेके मोहबत भरिया मैसेज आहिनि उहे बि मां महफ़िल में शामिलु रखां। सो अञा मैसेज अचनि पिया। थैंक यू वेरी मच, दोस्तनि जी महिरबानियूं आहिनि शामिलु कनि पिया। ऐं दिलावर महिरबानी, दिलावर जमाली, थैंक यू वेरी मच। ज़ुबैर जरवार अगेन टंडो लयार खां, थैंक यू वेरी मच अदा। ऐं कोशिशि इहा ई आहे त प्रोमोट कयूं असां हिक ॿिए खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? छा हाल आहे? ख़ैरियत? सभु ख़ैरु अदा। अल्हम्दुलिल्लाह। केरु पियो ॻाल्हाए? जी मां जावेद ॻाल्हाए थो कोयटा तां। जावेद भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्लाह पाक। माशाअल्लाह, भली कार सां चऊं तव्हांखे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो, महफ़िल में शामिलु थी विया आहियो। जी कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में। टीवीअ जो आवाज़ु खुलियो पियो आहे। थैंक यू वेरी मच। अधे टीवीअ जो आवाज़ु खुलियो पियो, टेलीविज़न जे आवाज़ खे बंदि रखंदा कयो, न त तव्हांजो आवाज़ु हिते न पहुचंदो या मुंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं न पहुचंदो। कोशिशि करे टेलीविज़न जे आवाज़ खे बिल्कुलु बंदि करे फ़ोन ते ॻाल्हाईंदा कयो। तो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाइण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त। हमेशह सफ़िया ईंदी आहे आख़िर में, कॉल कंदी आहे। अॼु बि असांखे इंतज़ारु हुयो त अॼु ईंदी ऐं वाइंड अप कराईंदी, पर अॼु आई थिंक किथे बिज़ी आहे, इनजे करे हुनजी कॉल कान लॻी आहे। सो अदी सफ़िया तव्हांखे असां मिस कयोसीं, यादि कयोसीं। थैंक यू वेरी मच। ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो सुठो गीत अव्हां सभिनी प्यारनि जे नाम, ऐं गानो आहे हुमेरा चन्ना जो। आई होप त तव्हांखे ज़रूरु सुठो लॻंदो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे दुआउनि में यादि रखंदा। वरी इंशाल्लाह ज़िंदगी, क़िस्मत ऐं तबियत साथ न त सुभाणे राति जो 9 बजे वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी, सेम प्लेटफॉर्म सेन टीवी जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम लाइव विथ राजा में। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई। उतर जे
सितारन जी छड़न छाटुन में प्यारा पाण मिलंदासी अखिन में अश्क बारिया जी खणिया लाण मिलंदासी बहारुन में न मिलयासी खिज़ा में हाण मिलंदासी बहारुन में न मिलयासी खिज़ा में हाण मिलंदासी। लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।